आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। जी नाज़रीन, अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त 10 ॾींहं लॉकडाउन गुज़रण खां पोइ लाड़काणे में ज़िंदगी मामूल ते अचणु शुरू थी वई आहे। रोड, रस्ता, बाज़ारूं ऐं मार्केटूं खुली वियूं आहिनि ऐं शहरनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। शहरनि बाज़ार जो रुख़ करे ऐं ख़रीदारी शुरू करे ॾिनी आहे। नाज़र माहिरी, सच्चाई न्यूज़। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।